अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीए सिंध दोस्तों, उम्मीद त ख़ुशि हूंदा। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो पंहिंजे बचड़नि सां गॾु। मुनवर हीअ असांजो दोस्त आहे मुनवर ओडाणो, जेको नसीराबाद में ग़रीब हूंदे पंहिंजे सियासी सचाईअ सां, पंहिंजे वक़ार सां, पंहिंजी अज़मत सां, पंहिंजी हिम्मत सां इमरान ख़ान जी सपोर्ट करे थो ऐं PTI में वेठे जिदोजहद करे थो। ग़रीब हूंदे पंहिंजे माण्हुनि जे हक़नि लाइ, बुनियादी सहूलतुनि जे हासिलात लाइ, पंहिंजे क़ौमी हक़नि जी हिफ़ाज़त लाइ ही सियासत करे थो। अचो त ॿ लफ़्ज़ दोस्त खां ॿुधी वठो। मुनवर दे हाल तुंहिंजो मक़सदु छा आहे? सियासत करण जो मक़सदु छा आहे तुंहिंजो? मुझे मकसद इहो आहे सभु ग़रीबनि जे लाइ उन्हनि जी ख़िदमत करणु, उन खे हक़ वक़्तु ॾियणु करणु, इहो मतिलबु आहे। हाणे जेकॾहिं तोखे शहर जी चेयरमैनी ॾिनी वञे त तोखे छा माना पंहिंजो परफॉर्म कंदे? बराबर तूं ॻाल्हि बिल्कुलु सही। मां अनपढ़ियो आहियां, चेयरमैन आउं कोन थी सघंदी, उमेद ई न रखां, पर पोइ जेको बि हाल आहे दोस्तनि जी मदद कंदासीं। अल्लाह अल्लाह बहितर कंदो। अदा ही असांजे शहर, ख़ूबसूरत शहर नसीराबाद